पाकिस्तान पीपल्स पार्टी के शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी के सालगिरह की तकरीब जमाली हाउस दादू में केक काटे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी के लफ़्ज़नि की भेटा ॾिनी वई। दादू के जमाली हाउस में पाकिस्तान पीपल्स पार्टी के शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी की 64वीं सालगिरह के हवाले से तकरीब कोठाई वई। तकरीब में पीपल पार्टी ज़िले दादू के सदर रफ़ीक अहमद जमाली समेत पार्टी के कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब के खिताब कंदे MNA रफ़ीक अहमद जमाली चयो त पाकिस्तान ऐं जमहूरियत लाइ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो किरदार एक तारीख़ है जैसे संस सियासी मुखालिफ भी तस्लीम कन था। हुन चयो जॾहिं खां आसिफ अली ज़रदारी पंहिंजे सियासी कैरियर की शुरुआत कई तॾहिं खां हुन ख़िलाफ़ मन घड़त इल्ज़ामनि जो सिलसिलो जारी है। हुन खिताब कंदे चयो त आसिफ अली ज़रदारी के जेल में विझी तकलीफ़ूं ॾेई अवाम खां परे रखण की साज़िश कई पई वञे, पर संस सियासी मुखालिफ़नि खे ख़बर हुअणु घुरिजे त आसिफ अली ज़रदारी 11 सालनि ताईं जेल में रही करे अवाम खां परे नाहे थियो, न वरी इन क़िस्म जूं साज़िशूं करे को आसिफ अली ज़रदारी के अवाम खां परे करे सघंदो। हुन चयो त 11 सालनि ताईं जेल में बंद करण बाद भी आसिफ अली ज़रदारी ते कुछ भी साबित न थी सघियो, न वरी हाणे कुछ साबित थी सघंदो। हुन चयो त मुखालिफ़नि खे हिन भेरे भी मायूसी थींदी। रफ़ीक अहमद जमाली चयो त सेप्को पारां संस भाउ ते कूड़ी FIR दाख़िल कराइण में भी उन्हनि शर पसंदनि जो हथ है जिन इलेक्शन टाइम में इन क़िस्म जूं हरकतूं कयूं हुयूं। हुन चयो त असां अवाम जी हिमायत सां वॾी अक्सरियत सां कामयाबी माणे उन्हनि मुखालिफ़नि खे शिकस्त ॾिनी ऐं हाणे भी अवाम जे सहकार सां उन्हनि जे हर साज़िश के नाकाम बणाए उन्हनि खां हिसाब चुक्तू कंदासीं। तकरीब में जोही, दादू, खैरपुर ऐं मेहर तालकनि मां पार्टी कारकुननि ऐं जियालनि जे वॾे अंग शिरकत कई। अमर लाशारी, कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, जोही।